तकरार, है तकरार। ओ शमीरा, शमीरा, ओ शमीरा, आयो आयो। केरा पुट? सॾो उपरो आहे बाबा, ॾिसां थो त केरु आहे। थोरो ख्याल सां, सिजावल बि होश में न थई, मता हुन जा माण्हू हुजनि। बाबा सजण हुजे या दुश्मन, जेको दर ते आयो आहे पुठी वराए त कोन वेंदासीं न, जेको हूंदो मुंहुं ॾींदासीं। बाबा भला तू भी वञी जांच कर। अम्मा ॿार न आहे, दोस्त दुश्मन जी हुनखे सुञाणप आहे, पर जे दुश्मन हूंदो त परे खां हकल कंदुसि। त पोइ भला बंदूक भरे रखां? अम्मा अल्लाह ख़ैर कंदो, इन जी का ज़रूरत अञा नाहे। भली भली करे आयो भाऊ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, सदा आबाद हुओ, सदा आबाद हुओ। यार शमीरा तव्हां त असांजे मथां लख कुर्ब करे छॾिया। अच्छा होता है तो ओ ताक़त जेकॾहिं तव्हांजे ओ ताक़त जी मूंखे ख़बर हुजे हा न, त मां उतां ई न्यापो मोकिलिया हा। हेॾे दर ते न अचां, दर ते अचण जे लाइ माफ़ी। ख़ैर रखिए तो अच्छा। पुट वज़ीर, सवेर त मूं तोखे कुझु न चयो, उन करे त तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजो भाउ गॾु वेठा हुया। जेकॾहिं उन्हनि जे साम्हूं तुंहिंजी हक़ीक़त कयां हा न, त ॿिन्ही जा हथ तुंहिंजी ॻीची में हुजनि हा। हकीकत? केड़ी हकीकत मां? तुंहिंजी ऐं हाकिमज़ादी जी, ॿियो वरी कहिड़ी हकीकत? छॾ मश्करी कया मां, छो थी मूंखे भला बताल करी? छो तोखे थी बताल कयां? तूं पंहिंजी माउ खे थो पढ़ाई, तुंहिंजो ई हाकिमज़ादी जो को चक्कर आहे कोन? अम्मा मां 20 सालनि जो, हाकिमज़ादी 40-42 सालनि जी, ऐं ॿी ॻाल्हि तूं तलाक कयल आहे। मां छा माउनि सां चक्कर हलाईंदुसि? वज़ीर मूंखे वधीक बेवकूफ़ न कर, सम्झई न? मां तुंहिंजी माउ आहियां, तुंहिंजे हिक हिक कदम खे सुञाणियां थी। तोखे मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे हाकिमज़ादी सां कचहरियूं कंदे, ऐं केॾी महिल कचहरी था कयो त केॾी महिल कमरे में लिया था वञो। अम्मा इहो सच आहे, पर हाकिमज़ादी जे मथां मां न, हाकिमज़ादी मुंहिंजे मथां पई थी चक्कर हलाए। जेकॾहिं तोखे हाकिमज़ादी पसंदि न आहे न, ऐं तोखे हुन सां शादी न आहे करणी, त हुन सां मिलण जुलण बंदि कर। अम्मा हुन सां मां न आहियां मिलंदो, हू अची मुंहिंजे कंध में लॻंदी आहे। वज़ीर जेकॾहिं हूअ तोसां थी अचे मिले, या तूं हुन सां वञी थो मिली, ॻाल्हि साॻी आहे पुट। हिस मां तोखे हथ थी ॿधां, छॾे ॾिन छोरी सां मिलण। जेकॾहिं तुंहिंजे सोट खे थोरी बि का ख़बर पई न, त हो तुंहिंजो लाश गुम करे छॾींदो, असांखे हथ में बि कोन ॾींदो। इन करे चवां थी त मुड़ी वञ। जेकॾहिं नथो मुड़ी न पंहिंजी आदतुनि खां, त हाकिमज़ादी सां शादी कर इज़त सां। इन में तुंहिंजो सोट इनकार बि कोन कंदो। अम्मा मां तलाक रहण सां शादी कोन कंदुसि, खणी अॻिते कोन मिलंदो मां। उन सां न मिलण में ई तुंहिंजी भलाई आहे। जेकॾहिं थोरो बि तुंहिंजे सोट सिजावल खे शक पियो न तो मथां, त तूं त पंहिंजे सोट सिजावल खे चङी तरह सुञाणी थो न, हू तुंहिंजो कहिड़ो असरु कंदो। हीअ आहे असांजो ग़रीब खानो, ऐं असांजो तॾो असांजो बना। दिल में जाइ हुजे शमीरा, वेहण जे लाइ मन है या बंगलो, को बि फ़र्क़ु नथो पवे। तूं वेह त ममानी चई चा। यार इहा तकलीफ़ थो करी। जेकॾहिं तूं हिनखे तकलीफ़ थो सम्झी त पोइ तोखे इजाज़त आहे, तूं वञी सघीं थो। शमीरा अॼु ॾींहुं ताईं तव्हां जहिड़ो खरो माण्हू मूंसां नाहे टकरियो। लजोड़नि हिजाबी माण्हुनि सां पंहिंजी लॻे ई कोन। जेकॾहिं तूं मानी खाई आहीं त पोइ चांहि त ज़रूरु थींदी, पोइ हिजाब छा जो? हाणे कही न कम जी ॻाल्हि, चांहि भली कराया। ठीकु आहे, चांहि भली करायूं था, ऐं मानी राति जो गॾिजी खाईंदासीं। जेकॾहिं न इनकार कयुमि त वरी चवंदे त मां हिजाब खां कमु थो वठां। चांहि खणी अचां, बाक़ी हवालो पोइ था कयूं। ठीकु आहे, मोटण जी कजांइ। जॾहिं मां पंहिंजी चोरी न आहियां मोटाए सघियो, न की चोर ज़ाहिर करे सघियो, त लाला छा ॿिया माण्हू मूं ते ख़ाक भरवसो कंदा? सजावल ख़ान इहा ॻाल्हि त पधरी पट पई आहे त तव्हांजो ढोर नवाब ख़ान ई कढायो आहे। छा नवाब ख़ान महार हथ में करे ढोर कहायो वियो आहे? सलीम मूंखे उहे हथ घुर्जनि
जन मुंहिंजी खड़ ओरांगे मुंहिंजो ढोर कढियो आहे। मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, जंहिं मुंहिंजो ढोर कढियो आहे जेकॾहिं हुन जूं टंगूं ॿाहूं वञी नवाब खान ॾे न मोकिलियमि त मुंहिंजो नालो सिजावल न सॾिजो। अच्छा मूसा, माना तुंहिंजो चवण इहो आहे त चोरियुनि करण सां माण्हू मुड़ुस माण्हू सॾाईंदो आहे, हा न? ॻाल्हि इहा न आहे शंकर, मञा थो त चोरी करणु सुठी ॻाल्हि कोन्हे, बुरी आदत आहे। पर यार ईअं सम्झ त इहो बि ॼण हीरोन जो नशो आहे। एॾी बुरी आदत आहे त पोइ हिन मां हथ कढ। जवान त केॾो ठाहु कोई, अजय पंहिंजो पाण खे विञाई पियो। चोरियूं छॾे चुको आहियां। बाक़ी ही छा हो? इन चोरीअ लाइ कंहिं हद खां वधीक ज़ोर रखियो, उन करे करणी पई। अच्छा, ज़ोर रखण वारो रेस नवाब खान हो? इहा भला तोखे कीअं ख़बर पई? ये जेका असांजे मथां वठां थी। सिजावल खान पुलिस जो थाणो अची असांजे घर में खोलियो ऐं नवाब खान पुलिस खे अचे पलियो। छा हिन मां अंदाज़ो नथा लॻे सघो? रईस मथां मूं ज़ोर रखियो त तव्हां भलाई कई आहे ऐं तव्हांजे मथां बुराई थियणु न घुर्जे। असांजी भलाई खां वधीक तव्हांखे इहो ख़ौफ़ हो त पुलिस खां डिॼी करे तव्हांजा नाला न खणी वेठो। शमीर तूं यकीन न कंदे, पुलिस जूं अलाए केतिरियूं मारूं मुंहिंजो खयल आहे। पुलिस जो ख़ौफ़ न हुयो त को तव्हां मुंहिंजो नालो खणंदो ऐं मां बदिजी वेंदुसि। रईस मथां उन करे ज़ोर रखियमि त तव्हांजी मुंहिंजे मथां चङाई थियल हुई ऐं मां न पियो चाहियां त मुंहिंजे करे तव्हां सां को मसइलो थिए। उन्हनि खे जेका बि कार्रवाई करणी हुई सा असां मथां करे चुका आहियूं। वरी बि तव्हांजी महिरबानी ऐं थोरा त तव्हांजा आहिनि जेकी असांखे मञणु खपनि। हाणे मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजी दावत खाइण कॾहिं ईंदे? मुनासिब वक़्तु ॾिसी ज़रूरु अचिबो। ठीकु आहे, पोइ मोकिलाणी कान्हे। यारो यार चङो, अच मां तो छॾी। सोट, असां त तो लाइ हर विख ते हाज़िर आहियूं। ॿुधायो त करणो छा आहे? हुकुम कर सजावल खान, कंहिंजे घर जे मथां टांडा रखणा आहिनि। अकबर तव्हां ते इहा ज़िम्मेवारी आहे। ॿिनि ॾींहंनि जे अंदरि तव्हां नवाब खान जे घर में अंदरि गिड़ी उन जे रन जा कपिड़ा चोरी करे संदसी ॻोठ जे चौक में टंगी अथऊं त जीअं हुनखे ख़बर पवे त सिजावल खान सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। सोट, हिन वक़्तु नवाब खान जी चोरी करणु सवलो कमु न आहे। नाला त पोइ वञ घरे वञी रहो पाए सुम्ही पओ। अरे तोखे कहे चयो आहे त तूं पंहिंजो हमदर्दियूं खणी अची मूं ते चिताए। सोट, तव्हां होश विञाए चुका आहियो, इन करे हक़ीक़त खां इनकार था कयो। हिन वक़्तु तव्हां नवाब खान जे घर में त छा, पर हुन जे ॻोठ में बि दाख़िल थी न सघंदो। ही ॾिस सोट, मां पंहिंजो खॿो हथु पंहिंजे शेपरनि ते थो घुमायां। 2 ॾींहंनि में त छा, पर तव्हां 2 महीननि में जेकॾहिं नवाब खान जे घर में गिड़ी चोरी कराई न त मां पंहिंजा हे शेपर कुड़ाए छॾींदुसि ऐं रओ मथे ते रखी वञी कंहिं कुंड पासे में वेही रहंदुसि। ॻाल्हि थो करे नवाब खान जी चोरी कराईंदो। लाला ग़लति न आहे चयो। अरे बस कर ये बुतरी जा बहाना मां ॿुधण नथो चाहियां। लाला सही थियो चई सिजावल खान। अड़े कहिड़ो नामुमकिन कमु आहे। मञा थो त हींअर नवाब खान जे ॻोठ में गिणणु मुश्किल कमु आहे। मञा थो त इहा अक जी माखी बि नाहे लाहिणी, पर इहा ॻाल्हि अड़चणी न आहे। मां बि वॾे वाके चवंदो हुउसि त केरु आहे जेको सिजावल खान जी चोरी कंदो, पर आयो आहे न मूंखे बि सुरमो त पोइ असां छो नथा नवाब खान जी चोरी करे सघूं? हा, उहो त जेको तव्हां चाहियो था ईअं ई थींदो। सजावल खान थोरो जज़्बात ते काबू रखो। तो छा मूंखे एॾो कमज़ोर सम्झो आहे
जो तू मूंखां ईअं मुंहुं फेरे हलियो वेंदे ऐं मां चुप करे वेही रहंदसि। चरी छोकरी, छो तू पाण खे मूंखे बदनाम करण जे चक्कर में आई? तू मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए, तू बदनामी जे भउ खां मूंसां न मिलंदो आहे या तुंहिंजे दिलि जो लाड़ो कंहिं ॿिए तरफ़ आहे? पहिरियां तू मूं मां हथ त कढ, पोइ मां तोखे पंहिंजे दिलि जो दास्तान ॿुधायां थो। जेसीं ताईं तू पंहिंजे दिलि जो रायो न ॿुधाईंदे न, तेसीं ताईं मां हथ न कढंदसि। मुंहिंजो नालो एॾो त बदनाम आहे जो हाणे मूसा खे कंहिं बि बदनामीअ जो भउ नाहे थींदो। इन जो मक़सदु त तूं दिलि कंहिं ॿिए खे ॾेई छॾी आहे। मूसा पंहिंजी दिलि जो पाण बादशाह आहे, एॾो सस्तो न आहे जो का छिछोरी छोकिरी मूसा जो दिलि झटे ऐं पाण खणी वञे। परे हट छिछोरी छोकिरी। मूसा, जेके तू छिछोरी थो चई न, उहा कंहिं राणियुनि खां घटि न आहे। ऐं तो त मुंहिंजा अञा नाज़ नखरा त ॾिठा ई न आहिनि। जेकर तुंहिंजे इन्हीअ तकबर ऐं गुरूर खे टोड़े तोखे पंहिंजो दीवानो न बणायो न, त मां बि नैना नाज़नि वारी न सॾाईंदसि। बाबा, मसलो अञा टरियो ई न आहे। तोखे अदा खे ख्याल सां रहणु खपे। इहा ॻाल्हि पंहिंजे भाउ खे सम्झा, मूंखे न सम्झा। बाबा, कुतनि जे भौंकण सां छा माण्हू घर खां ॿाहिरि निकिरंदो ई न छा? काॾे? बाबा, बाल सां पियो वञा। बाबा पुट, कुझु ॾींहं लाइ माल खे थनार जे हवाले कर। बाबा, जेका असां सां कार्रवाई थियणी हुई सो थी चुकी। हाणे इहो तकरार नवाब खान ऐं सजावल जे विच में रहंदो। भुलियल आहीं पुट, सजावल खान उहो बगेड़ा आहे, शिकार जी बू सिंगी वठे पोइ हुनखे कतई कोन छॾींदो आहे। जेसे ताईं चोरनि जो ॾस पतो असां खां न पुछंदो न, तेसे ताईं असांजे घर जे मथां लामारा वेठो जींदो। मां त चवां थो इन करे कुझु ॾींहं ॿाहिरि न वञ, घर में ई वेठो हुजे। बाबा साईं, तो कॾहिं ॿुधो आहे त बगड़नि जी भो खां शिकारी पंहिंजी चुई छॾाए विया हुजनि? जेकर ईअं आहे त पोइ बुज़दिल माण्हुनि लाइ हिन धरती ते का बि जाइ न आहे रहण जी। उन करे बाबा साईं, बगड़नि जूं वाछूं चीरण जी हिम्मत असांखे रखणी पवंदी, न त ही धरती असांजे लाइ तंग थी वेंदी। अम्मा, तूं ई ॿुधा, हिनखे केरु सम्झाए? बाबा, आख़िर तव्हांजो त पुटु आहे। अम्मा, मञा थो पुट अरॾा भला, पर महल ई मौक़े खे ॾिसबो आहे, न त नुक़सान में वेंदासीं। पर तुंहिंजो भाउ नथो ॾिसे वसंदड़ मींहुं, नथो ॾिसे तूफान खे, पोइ ज़ाहिर आहे न नुक़सान न खाईंदासीं, ॿियो छा कंदासीं? बाबा, मालिक पंहिंजे अमान में रखंदसि। अचे वठ पानी, खा गोरी। मार पहने ये गोरियूं भी वक्ती फायदो थियूं ॾियनि। हाणी तोखे गोरियुनि खाइण जो नशो थी वियो आहे। तू छा थो समझे त मूंखे बीमारी कान्हे? मां इहे शौक़ खां गोरियूं पई थी पकिया। कॾहिं कॾहिं त सोचींदो आहियां त तुंहिंजे माउ पीउ कंहिं औरत सां मुंहिंजी शादी नाहे कराई, पर बीमारीअ जी गंढ खणी मुंहिंजे मथे ते रखे छॾी अथनि। जीअं न पढ़ण जी हिते आई हुई तॾहिं खां तोखे खट ते ॾिठो आहे, कॾहिं न हेठि को पेर रखियो हूंदई। तू त चवंदो रहंदो आहियां त मां मकर थी कयां पई। मकर न ई सही, पर कॾहिं त इहा बीमारी टुटे। हाँ, महीनो ॿ महीना त छॾई, न तुंहिंजी बीमारी पचर थी छॾे, न वरी तूं खट जी पचर थी छॾी। हुजनि तुंहिंजे हड़ में ॿर पिया त हलऊं कंहिं चङे डॉक्टर खे ॾेखारियूं, के टेस्टियूं थियनि, एस्करा निकिरनि, त ख़बर बि पवे बीमारीअ जी। तो सदाई इहे हट तां वठी वाके गोरियूं पकाईंदो तो रहे, जेके असर कानी कोन थियूं पयूं। ये गोरियूं वक्ती फ़ाइदो ॾींदियूं आहिनि, पोइ बीमारी ख़तमु कीअं थिए? मां सम्झी वियो आहियां, तोखे जेका असुल बीमारी आहे न उहा अथई कमकार जी, त घर जो कमु न कयां। तूं मूंखां लिखराए वठ, मां कसम थो खणां, तूं भली ठीकु थी, पर मां साॼी ज़िंदगी हिन घर जो कमु कंदुसि।
तू बस चओ त मां ठीकु आहियां। हलो रख धणी, मां मरंदे मरी वेंदसि पर तोखे मुंहिंजे ज़बान ते एतबार न ईंदो। पूरा 30 साल थी विया आहिनि असांजी शादीअ खे। जेकॾहिं तोखे का बीमारी हुजे हा न त तुंहिंजा हिते ई हॾ ॻरी वञनि हा। न मरी थी न जिंद थी छॾी। तूं त इहो ई थो चाहीं पियो त इहा मरे त खट ख़ाली थिए, पर मालिक थो हलाए। मौत धणीअ जे हथ में आ। जे तुंहिंजो वस पुजे हा न त कॾो को मूंखे कब्रिस्तान में दफ़न करे अचे हा, पर यादि रखजांइ सालू मां तुंहिंजो लंघण खाई पोइ मरंदसि। हा रात जी चौकी जे लाइ हमरा तयार आहिनि। दादा ईअं सम्झो त राति पूरे ॻोठ ते कड़ो लॻी वियो। तव्हां बेफ़िक्र थी वञी आराम कयो। सुल्तान, सजावल खान जो हींअर पूरो ज़ोर हूंदो। कीअं बि करे तूं मुंहिंजे बंगले मां चोरी कराए। होतार साईं, बंगले ते अचण त नामुमकिन आहे, पर सजावल जा माण्हू ॻोठ में बि लही कोन सघंदा। एतिरो उन्हनि में दम ई न आहे। थियण बि न घुरिजनि। हिन कम में कंहिं बि क़िस्म जी लापरवाही मां बर्दाश्त न कंदुसि। मुंहिंजी चोरी त छा, पर मुंहिंजे ॻोठ जे कंहिं बि घर मां को ढोर ढगो या का कुकड़ या कुकुड़ कितड़ बि चोरी कयो न त जो हिसाब मां तव्हां खां वठंदुसि। बराम तव्हां खां। होतार, तव्हांजी इज़त बाबा असांजी इज़त आहे। दादा तव्हां वञी आराम कजो। ॻोठ जे ॿाहिरों माण्हू ॿिहारींदासीं ऐं हिन पंहिंजे बंगले जे ॿाहिरों बहराम खे ॿिहारे छॾींदासीं। हिन ॻोठ में सजावल त छा, पर उन जा मलाइक बि कोन अची सघंदा। सजावल खान जा उन जे माण्हुनि जा तव्हांखे पहिरां नज़र अची आहे न त मुंहिंजी ॻिची तव्हांजा हथ आहे। शाबाश शाबाश सुल्तान, तव्हांजे हिन ॾढ जी ताक़त थिए त मूंखे सुकून ईंदो आहे, निंड ईंदी आहे। सुल्तान, तव्हां ओलह तरफ़ बंगले जे बीजो, बाक़ी ओभर खां बीहंदुसि। बाक़ी उत्तर ऐं ॾखण खां बंगले खे चौधारी घर आहिनि। ठीकु आहे बहराम, राति ईअं ई थींदो, पर ॻाल्हि ॿुध, सिज उभरण ताईं अखि न लॻेव। यार आयो सुट, तव्हांजो हलण मूंखे मुनासिब नथो लॻे। मां सलीम अकबर सां थी था अचूं। जेकॾहिं मूंखे सुईअ जेॾो सुराख नज़र आयो त नवाब खान जे ॻोठ जे अंदरि दाख़िल थियण खां कोन लाराईंदासीं। हा वॾा, लाला सही थो चए। असांजे हूंदे जेकर इहा तकलीफ़ तव्हां था करियो त पोइ असांजी मानी बि कुतनि खे खाराए छॾियो। तव्हांजी मानी कुतनि खे ई खाराईंदुसि जेकॾहिं अॼु राति ख़ाली वापसि आया हो। पाण खे संभालियो सजावल खान, संभालियो। एॾी कावड़ सही न आहे। अकबर हिन सीने मथां जेको नवाब खान ॾंभ ॾिनो आहे न, उन मां रत सिमण या बंदि नाहे थियो। ऐं हिन ज़ख़्मनि मां तेसी ताईं रत सिमण बंदि न थींदो जेसी ताईं इहे साॻा ज़ख़्म मां नवाब खान खे नथो ॾियां। इन करे चवां थो लाला वञो, पर हिकु ॻाल्हि चङे नमूने पंहिंजे ज़हन नशीन करे छॾिजो, ख़ाली अचणु कार नाहे। उमेद आहे त तव्हांजे ज़ख़्म जो मरहम खणी मोटंदासीं। मां बि इहो थो चाहियां लाला त अॼु राति हिन ओताक ते रोज़ ऐं राड़ो आहे, पर सुभाणे राति हिन ई ओताक ते जशन हुजणु घुरिजनि। वञो, हाणे ॾिसो छा था, निकिरण जी कयो, वञो। लाला जा पी, छोकिरा अञा घर कोन आया आहिनि, अधु राति अची थी आहे। उन्हनि जे न अचण जी ख़बर न वञण जी ख़बर। तूं उल्कुल आहे, सुम्ही पव। हो तूं हे वक़्तु ॿाहिरि निकिरण जो न आहे। सिजावल खान जा माण्हू ऐं नवाब खान जा माण्हू असली छिता लॻा था वतन। उन्हनि ॿिन्ही जे वेड़ में त असां वारा न छोरा वञनि पीसजी। होश न वञाए, अची वियो अथई सदोरो पुट। अबा, हा लाला किथे आहे? उहो कोन आयो? मां अदा वॾो सोट जे कम सां वियल आहे, हिन जे करे हू राति कोन ईंदो। कम सां? हींअर राति जो वरी कहिड़ो कमु अथसि? सिजावल बछो हूंदुसि नवाब खान जी चोरीअ लाइ, ॿियो वरी काॾे वियो हूंदो? सचो आई बाबा, विया त आहिनि,
पर ठला धिका कई वापसि मोटंदा। ॿियो त हिन महिल नवाब खान जे ॻोठ में पोड़ो हुजे या ॿार बचो सभु चौकी ते बीठा आहिनि। ॾिस, मूं ते रुगो थोरी ॻाल्हि कई त सोट मुंहिंजे मथां लमिरजी पियो। हाणे तव्हां पाण ॾिसो, नवाब खान पूरे ॻोठ में माण्हुनि खे चौकी लाइ बीहारे छॾियो आहे। चौधारी फिरी आया आहियूं, हर तरफ़ को बि रस्तो कोन थो मिले। उहो त ॾिसूं पिया, पर हे ख़ाली हथ हलियासीं न त सिजावल खान जा हथ असांजे ॻीची में हूंदा। हिते वेही इंतज़ार कयूं था। जेको मुंहिंजो शक आहे न त हीअ चौंकी आज़ानुनि ताईं हलंदी, पोइ सभु आसरो पले घरनि में हलिया वेंदा, पोइ असां ॻोठ में दाख़िल थींदासीं। या तुंहिंजी भुल आहे अकबर। भली तव्हां वेहो, मां बि तव्हां सां गॾु थो वेहां, पर सिज उभरण खां सवाइ को बि तव्हां हमरा चुरंदो ई कोन। जेकॾहिं वक़्त खां पहिरियां हितां को बि थिड़ियो न त नवाब खान अहिड़ो ज़ालिम आहे उन्हनि खे मारे छॾींदो। हिननि जी प्लानिंग छा आहे उन ॻाल्हि खे छॾ, असांखे हिते सुबुह ताईं इंतज़ार ई करिणो पवंदो। लाला, सलीम सही थो चए। सिज उभरण खां पहिरियों जेकॾहिं असां ओताक ते वियासीं न त सजावल खान जे गुस्से खे मुंहुं केरु ॾींदो? पोइ वेहो, मां बि हाज़िर आहियां। सिजावल, छा थो सोची एतिरो? छो निंड नथी अचे? मेरू जॾहिं जॾहिं दुश्मननि मुंहिंजे ठाठे फिटाइण जी कोशिश कई आहे, तॾहिं तॾहिं मुंहिंजूं निंड्रूं हराम थी वियूं आहिनि ऐं मुंहिंजी गैरत इहो गवारा नथी करे त दुश्मन मुंहिंजी तॾा वेड़ा करे ऐं मां सुकून जूं निंड्रूं कयां। इहो त आहे, पर सजावल तूं पर खे छॾ, अजायो सोच न। ये औरतुनि जे सोचण जो मसलो न आहे। तूं उथ, वञी आराम कर। मूंखे जिन में निंड आई त मां पाण ई सुम्ही पवंदुसि। तूं हल, आराम कर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।